उजाला बन के छाएगा। ये खित्ता इनकलाबी है, नई दुनिया बनाएगा। अगर अल्लाह ने चाहा जमाना वो भी आएगा। अस्सलाम वालेकुम, मुझे नालो है अब्दुल वाहिद। मुझे जो टॉपिक है द सेंट्रल ग्रेविटी ये असांजो टॉपिक है जिन डेफिनेशन है द सेंट्रल ऑफ ग्रेविटी इज द पॉइंट वेयर द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट कैन बी constituted to be constituted. It's the average location of the weight of any object. ही आहिनि जीअं साइकिल ते मुतवाज़न साइकिल हलाइण वक़्तु तवाज़न जो वज़न तब्दील करण में। अस्सलाम वालेकुम, मुझे टॉपिक है सेंट्रल ग्रेविटी फिजिक्स। सेंट्रल ग्रेविटी गर्दिश जी हरकत टॉर्क ऐं तवाज़ुन खे सम्झण में हिकु अहम तस्वुर आहे। मुंहिंजो नालो साजिद अली आहे ऐं मुंहिंजो टॉपिक ट्रक खे लोड करणु आहे। जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदुमि ट्रक खे लोड करण जी सेंट्रल ग्रेविटी। ट्रक में वज़न खे सही तौर ते विरहाइण खे सेंट्रल ग्रेविटी चइबो आहे। सेंट्रल ग्रेविटी ये मिसाली ॻाल्हि हिकिड़ी पुल आहे, उन में अंदरि हिकिड़े स्प्रिंग लॻंदा आहिनि, स्क्रू लॻल हूंदियूं आहिनि, घणेई प्रेस लॻल हूंदा आहिनि, जंहिंजे करे वज़न हुतां वेंदो आहे न त उहो स्प्रिंग हेठि वेल लुॾंदा आहिनि, जंहिंजे करे ब्रिज नथो करे, उनखे असां सेंट्रल ग्रेविटी चवंदा आहियूं। ये मिसाली ॻाल्हि इहा फुकड़ो हिनखे विच ते वज़न ॾिनल आहे, सिको रखियल आहे।